ब्रेकिंग न्यूज़ है अवां कंदासीं फरीदाबाद मां। फरीदाबाद चांडिया बिरादरी ऐं रिंद बिरादरी चिंची रिक्शा जो नंबर खटण तां झेड़ो थी पियो आहे। ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे फरीदाबाद चांडिया बिरादरी ऐं रिंद बिरादरी चिंची रिक्शा जो नंबर खणण तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रिक्शा ड्राइवर अब्दुल रसूल चांडियो ऐं सिकंदर रिंद जे विच में रिक्शा स्टॉप ते झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो कयो वियो। झेड़े जे नतीजे में अब्दुल रसूल चांडियो ऐं सिकंदर रिंद मामूली ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान फरीदाबाद रोड ब्लॉक थियण सबबि गाॾियूं जूं बीहजी वयूं। अब्दुल रसूल चांडिया जी फ़रियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ MC दाख़िल कई वई। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे फरीदाबाद मां। वाक़िया कंदासीं फरीदाबाद चांडिया बिरादरी ऐं रिंद बिरादरी चिंची रिक्शा जो नंबर खणण तां झेड़े जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रिक्शा ड्राइवर अब्दुल रसूल चांडियो ऐं सिकंदर रिंद जे विच में रिक्शा स्टॉप ते झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो कयो वियो आहे। झेड़े जे नतीजे में अब्दुल रसूल चांडियो ऐं सिकंदर रिंद मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी नाज़रीन, फरीदाबाद में चांडिया बिरादरी ऐं रिंद बिरादरी चिंची रिक्शा जे नंबर खणण तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रिक्शा ड्राइवर अब्दुल रसूल चांडियो ऐं सिकंदर रिंद जे विच में रिक्शा स्टॉप ते झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो कयो वियो। झेड़े जे नतीजे में अब्दुल रसूल चांडियो ऐं सिकंदर रिंद मामूली ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान फरीदाबाद रोड ब्लॉक थियण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अब्दुल रसूल चांडिया जी फ़रियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ MC दाख़िल कई वई।